कराची में डिफेंस इलाके खयाबान इत्तेहाद में मोटरसाइकिल सवार के बहन सामू तशद्दुद जो निशानो बणाईंदड़ जवाबदार सलमान फारूकी गिरफ्तार। डीआईजी ॾखण असद रज़ा मूजिब जवाबदार सलमान फारूकी के गिजरी थाने ते आंदो वियो। गिजरी थाने मां खेस अणॼातल हंध मुंतकिल कयो वियो। पुलिस शहरी ते तशद्दुद कंदड़ शख्स जी गिरफ्तार ड्राइवर ऐं सिक्योरिटी गार्ड खे आज़ाद करे छॾियो। गिजरी थाने ते खांगी कंपनी जे सरबराह सलमान फारूकी ते केस दाख़िल। एफआईआर में औरत जी इज़्ज़त मजरू करण ऐं मौतमार धमकियूं ॾियण जा कलम शामिल केस अखियुनि ॾिठनि शाहिदन मोहम्मद सलीम जी फरियाद ते दाख़िल कयो वियो। भारतीय अगराई जे रद्दअमल में पाकिस्तान जी अमन पॉलिसी खे उजागर करण लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में आला सतही वफ़द अॼु अमेरिकी शहर न्यूयॉर्क में अहम मुलाक़ातूं कंदो। सिफ़ारती वफ़द सलामती काउंसिल जी 5 मुस्तक़िल ऐं 9 गैर मुस्तक़िल मेंबरनि जे सफ़ीरनि सां मुलाक़ातूं कंदो। अमेरिकी इख़्तियारनि खे भारतीय अगराई बाबति ब्रीफिंग ॾिनी वेंदी। पाकिस्तानी वफ़द गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल, सदर जनरल असेंबली ऐं सलामती काउंसिल जे मेंबरनि खे आगाही ॾींदो। ओआईसी खे बि भारतीय जारियत ते ब्रीफिंग ॾिनी वेंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी 5 जून ते अमेरिकी थिंक टैंक मिडल ईस्ट इंस्टीट्यूट में रिथियल कॉन्फ्रेंस खे बि ख़िताब कंदो। भारतीय क़यादत जे ताज़नि चिड़ ॾियारींदड़ बयाननि ते परॾेही खाधे जो सख़्त रद्दअमल। तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त भारतीय क़यादत जो मौक़िफ़ अमन न पर दुश्मनी खे तरजीह ॾींदड़ आहे। भारत जे पाकिस्तान में दहशतगर्दनि जी मदद जा सबूत मौजूद आहिनि। खोखला बयान ऐं ध्यानु हटाइण जूं कोशिशूं सच खे लिकाए नथी सघनि। पाकिस्तान अमन जो ख़्वाहिशमंद आहे पर पंहिंजी ख़ुदमुख्तियारी जे दिफ़ा लाइ पुरज़म आहे। बालारी कश्मीर जो तकरार ख़िते जे अमन ऐं इस्तेहकाम लाइ बुनियादी ख़तरो आहे। पाकिस्तान कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि ऐं गॾियल क़ौमुनि जे ठहराउनि मुताबिक़ कश्मीर मसइले जो हल चाहे थो। सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी ऐं आर्मी फूड चेन KFC विच में गॾियल सहकार लाइ मुफ़ाहिमती याददाश्तनामे ते सहियूं। कराची जी मक़ामी होटल में तक़रीब दौरान सिंध मास ट्रांजिट अथॉरिटी जे MD कमाल हकीम दायो ऐं KFC जे CEO रज़ा पीर MOU ते सहियूं कयूं। तक़रीब में सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण ख़ासि महिमान तौर शरीक। शर्जील इनाम मेमण जो चवणु आहे त KFC औरतुनि खे बाइख्तियार बणाइण लाइ साथ ॾियण जो चयो आहे। हर साल औरतुनि खे मुफ़्त स्कूटीज़ ॾिनियूं वेंदियूं। हिन वक़्त ताईं 8000 औरतुनि लाइ अप्लाई कयो आहे। 140 औरतुनि वटि ड्राइविंग लाइसेंस मौजूद आहिनि। KFC वारा औरतुनि खे मुफ़्त में ड्राइविंग सेखारींदा ऐं लाइसेंस जी फीस बि ॾींदा। KFC तमामु सुठो क़दम खंयो आहे। अध खां वधीक बजट कर्ज़नि जी अदायगी में हली वेंदी। 118 खां वधीक गैर ज़रूरी मनसूबा बंदि कया आहिनि। तरक़ियाती बजट में इज़ाफ़ो ज़रूरी आहे। तरक़ियाती बजट में इज़ाफ़े सां गॾु वसीलनि जो इस्तेमालु यक़ीनी बणाइणो ऐं पायदार तरक़ी लाइ पॉलिसियुनि जो तसलसल ज़रूरी आहे। रिथाबंदी वारे वफ़ाक़ी वज़ीर एहसन इक़बाल जो इजलास खे ख़िताब। हुन चवणु आहे त हुकूमत टैक्स चोरनि ख़िलाफ़ कार्रवायूं करे रही आहे। असांजो अधु ख़र्च कर्ज़नि जी अदायगी में वञी रहियो आहे। पाकिस्तान घटि टैक्स गॾु कंदड़ मुल्कनि जी लिस्ट में शामिल थिए थो। ईंदड़ माली साल जी बजट में वफ़ाक़ी सूबनि जे लाइ सालियानो तरक़ियाती प्रोग्राम तयार। मुआशी हदफ़ मुक़रर करण लाइ सिफ़ारिशूं बि फाइनल कयूं वयूं। क़ौमी तरक़ियाती बजट लाइ 4000 अरब रुपयनि खां वधीक रक़म मुख़्तस करण जी सिफ़ारिश ज़रियनि मूजिब ईंदड़ बजट में GDP ग्रोथ 4.2%, महांगाई जी शरह 7.5% ऐं ज़राअत जी ग्रोथ 4.5% रखण जी तजवीज़। सनत लाइ 4.3 ऐं ख़िदमतुनि जे शोबे जी ग्रोथ 4.7% मुक़रर करण जी तजवीज़ साम्हूं आई। रिथाबंदी राब्ता कमेटी क़ौमी तरक़ियाती प्रोग्राम खे हतमी शक्ल ॾींदी। सिंध असेंबली जी ख़ासि कमेटी जो इजलास। बिजली बहरान ते गौर के इलेक्ट्रिक हेस्को ऐं सेप्को सां लाॻापियल मसइलनि ते गौर वीचार। इजलास जी सदारत स्पीकर अवेस कादिर शाह ऐं फयाज़ बुट कई। इजलास में अपोज़िशन लीडर अली खुर्शीदी, तवानाई ऐं कानून खाते वारो सेक्रेटरी, नेपरा चेयरमैन ऐं ॿिया शरीक। बिजली जे बहरान ते सख़्त सवाल। बिजली जी विर्छ कंदड़ कंपनियुनि ख़िलाफ़ सख़्त लहजो इख्तियार कयो वियो। हेस्को चीफ जे गैर मौजूदगी ते अपोज़िशन लीडर पारां कावड़ जो इज़हार। हेस्को चीफ खे शोकास नोटिस जारी। सेप्को चीफ जो चवणु आहे त जंहिं इलाइक़े में लॉसिस आहिनि उते लोड शेडिंग कई पई वञे।
सूबाई वजीर मुकेश कुमार चावला कराची में माई कोलाची मेन रोड ते एक्साइज रजिस्ट्रेशन सेंटर जो इफ्तिताह करे छडि॒यो। मुकेश कुमार चावला जो चवणु आहे त फेज़ 1 में रजिस्ट्रेशन सेंटर जो इफ्तिताह कयो आहे। असांजो मर्कज़ सिविक सेंटर में आहे। माण्हुनि खे तकलीफ़ थिए थी, उते रश हूंदी आहे। मुहर्रम खां पोइ इहा ऑफिस 24 कलाक खुलियल रहंदी। सीनियर सिटीज़न ऐं औरतुनि लाइ सहूलियत फ़राहम कई वई आहे। पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप तहत रजिस्ट्रेशन जूं वधीक ऑफिसूं खोलियूं वेंदियूं। कराची जे एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज ॾखण गैर कानूनी हथियारनि जे केस में मुस्तफ़ा आमिर क़त्ल केस जे मुख्य जवाबदार अरमगान जे बाल जी ज़मानत मंज़ूर करे वरिती। अदालत कामरान असगर कुरैशी जी ₹1 लख एवज़ ज़मानत मंज़ूर कई। अदालत रिमार्क्स न आहिनि त जवाबदार कंहिं ॿिए केस में घुर्बल नाहे त खेसि आज़ाद कयो वञे। ऐं ऑस्ट्रेलवी ऑलराउंडर गैलन मैक्सवेल वन डे इंटरनेशनल क्रिकेट तां रिटायरमेंट जो ऐलान करे छडि॒यो। 149 वनडे मैचेस खेॾियूं ऐं 3990 रन्सूं ठाहियूं आहिनि। T20 वर्ल्ड कप ते फोकस कयो।